हबीब मुंहिंजी दिलि हिन ॻाल्हि खे तस्लीम ई नथी करे त सावल ख़ान ही चाकर ख़ान खे मारण जी कोशिशि कंदो। दिलि जे फ़ैसिलनि ते न हलो रईस दिलावर ख़ान। असां हिननि पंहिंजे अखियुनि सां ॾिसी चुका आहियूं त सावल रईस चाकर ख़ान जे मथां सिधो फ़ायर कयो आहे। हाँ रईस दिलावर, जॾहिं बाबा साईं खे गोली लॻियूं न, तव्हां ई हबीब सावल जे हथ में हथियार ॾिठो जेको बाबा साईं जे मथां सिधो हुयो। पोइ बि तव्हांखे यकीन नथो अचे। पोइ बि मुंहिंजो दिमाग़ हिन ॻाल्हियुनि ते सोचण लाइ मजबूर आहे त सावल ख़ान हेॾियूं वॾियूं वफ़ादारियूं हिकु धक में कीअं लोड़े छॾींदो। रईस दिलावर ख़ान, हाणे त समूरी हक़ीक़त रईस चाकर ख़ान जे होश में अचण खां पोइ ई ख़बर पवंदी। हा हबीब, हाणे त सौट चाकर ख़ान जे होश में अचण जो ई इंतज़ारु आहे। Kiran pre, apa kopi आई है? पुत्र ये तो तुझी पुफी आ, ये सयापा जान अदी भली आई है भली। अदा खैर हुंदई मामा बाबा है तू भाकुर पायो वा गली पायो वारे जानो वारे बाबा कर वाह 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 जी वाह हाँ वे शाबाश। पुफी खाई पी निकता है अन्य आया हो किथे अब्बा? मामा ॾाढी बुख लगी है। पुत्र अख्तर ॾिस कुछ खाइण पीअण लाइ आहे ताज़ी लाइ खणी अच। पुफी मानी पियल आहे, जे अगर चओ तो मां तव्हांखे ताज़ी करे ॾियां। बाबा जेकी मानी पई आहे खणी अच। पुत्र वञ मानी खणी आ ओ वरी चांहि जो बंदोबस्त कर। तहां जे लाइ बुरी ख़बर इहा आहे त चाकर ख़ान बची वियो आहे। मैडम तू परेशान न थी, जे चाकर ख़ान बची वियो आहे न त उन जो रुख असांजे तरफ़ न हूंदो, सावल ॾे हूंदो। अड़े रोडस खाते जा बुलडोज़र वधी वणो थी अकुल जो ज़रो कोन लॻे। अकुल अड़े अकुल जा अंधा हिकु त या मुसीबत गुलनार भॼी वई। ऐं जेकॾहिं पुट या गुलनार थी ने चाकर ख़ान खे हथ अचे न ओ त बाबा सभिनी जा पोल थींदा पधरा। तव्हांजो को बि कमु सिधो नाही सिवाय ॾूंगर ख़ान जे। उनखे मारण खां पोइ तव्हां सभु कम अधूरा कया आहिनि। रावल ख़ान अञा ताईं मौत जे बिस्तर ते सुतल आहे। इहो ख़ौफ़ त हर वक़्तु रहे थो। जेकॾहिं रावल ख़ान होश में अची वियो त पोइ असांजो छा थींदो इहो सोचियो आहे तव्हां? ॿियो वरी चाकर ख़ान खे बि तव्हां मारे न सघिया आहियो। ॿी वरी इहा नई मुसीबत गुलनार बि तव्हांजे हथनि मां निकिरी वई। जे गुलनार हथनि मां निकिरी भॼी वई आहे उन में मुंहिंजो ॾोह न आहे, तुंहिंजे हिन भाउ यखीरे जो ॾोह आहे। असां त चाकर ख़ान खे मारण लाइ उनजे पोयां वियासीं ऐं हे तुंहिंजो भाउ निभागो हिकिड़ी औरत खे बि न संभाले सघे। ज़बान बंदि रखो कमीना कह जा
तोखां वधीक मूंखे त नथो लॻे हिन ॻोठ में को बेस्तो हुजे। सुबुह शाम नालत ॿुधी वसई पोइ बि ओढ़ो ई ओढ़ो ई। हेॾो जो रोज़ ज़मीन जो बेस्तो मुंहिंजे साम्हूं बीठो आहे। इन खां वधीक मां कहिड़ो मिसाल ॾियां? आहे पोइ हिन दुनिया में मिसाल? मां चवां खो मैडम जे साम्हूं एतिरो न ॻाल्हा, पंहिंजे वात खे लॻाम ॾे, न त उहे ॾियारी वारा बूटा हणंदो साईं जो यादि कंदी। माड़ी तारा गोल तारा अहिड़े मूंखे ॿार जा ख़्वाब पुट कॾहिं खां ॾिसी पियो। बस हाणे बस जेकॾहिं तव्हां ॿई ईअं कुतनि जी विढ़ंदव न त ईअं मसइलो कोन हल थींदो। इहा माई पंहिंजे भाउ ॾे वई हूंदी, तूं टेंशन न वठ। हुतां किले यूंटन मां वठी अची तुंहिंजी परसां चढ़ाई थो। चाकर ख़ान जे होश में अचणु खपे कयां इन माई गुलनार खे ख़तमु करे छॾियो, न त तव्हां ॿई मुंहुं लॻंदो। अदी जेकॾहिं न रूंटे ऐं जाबिर वारा तुंहिंजे पुठियां आहिनि न त उहे त हिते बि अची वेंदा। बाबा मां त चवां थो हुननि जे मथां पुलिस जो केस कयूं। पुट अख्तर, तूं छा थो सम्झी? असां ग़रीबनि जे फरियाद ते पुलिस उन्हनि ॾिंगनि माण्हुनि में हथु विझंदी? अदा जेकॾहिं पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करे हा ऐं मूंखे पुलिस जे मथां भरोसो हुजे हा पोइ मां हिते छो अचां हा? बाबा पुफी खे बचाइण लाइ तव्हां छा सोचियो आहे? पुट अदी खे ॿिए पासे मोकिलणो पवंदो। हिते अदी हूंदी तो हिते अची फिकरंदा। काॾे था वञो? जी बाबा हुकुम कर। हुकुम कर? पहिरियां हाणे कॾहिं तव्हां ते मुंहिंजो हुकुम हलियो आहे जो हाणे चई तो हुकुम कर? बाबा अदा तुंहिंजा हुकुम मञे या न मञे, पर मां तुंहिंजा हुकुम ज़रूरु मञींदुसि। जहिड़ो अछो मुंहुं तुंहिंजो आहे तहिड़ो अछो मुंहुं तुंहिंजे भाउ जो आहे। मूं त तव्हांखे इज़त सां घणो सम्झायो पर तव्हां मुंहिंजी हिकु बि न ॿुधी। बाबा तूं दर्जाए पियो त होश वञाई। तव्हांजो पीउ होश कोन थो विञाए, सच थो चए। जॾहिं तव्हांजो सोट कंहिं आड़ा में तव्हांखे उछलींदो न पोइ तव्हांखे होश ईंदो। अम्मा अदा वारा मरंदे मरी वेंदा पर सोट वारनि खे कोन छॾींदा। वादी जेकॾहिं सोट जा असां में मतिलब आहिनि बाबा त असांजा बि सोट में के मतिलब हूंदा। जाबर मां उम्मीद रखण बबरुनि खां ॿेर घुरण जे बराबरि आहे। बाबा मां मञा थो त जाबिर हिकु सुकल थुड़ आहे पर उन मां बि छांव जी उमेद रखबी आहे। अच्छा त हलो बाक़ी बाबे जूं नसीहतूं ख़तम थियण जूं ई न आहे। मुश्किल आहे। अरे हाओ हाओ ॿुधुमि इहो जाबर तव्हांखे ऊंधो टंगराए कुटराए न त पोइ मञिजो त बाबो सही चवंदो हो। हसीना ऐं जाबर तुंहिंजे पीउ खे आङुरनि जे इशारनि ते नचाइनि था ऐं तुंहिंजो पीउ थोड़ी वांगुरु टिप ॾींदो थो टिप। थोरो सम्झाए सभा। अम्मा हाणे हू असांजो पीउ आहे, कोई नंढड़ो न आहे जो मां हुनखे सम्झायां। उहो मां जॾहिं बाबा तुंहिंजी न आहे ॿुधंदो त असांजी कीअं ॿुधंदो? सभु गॾिजी करे बाबा खे सम्झायो, बाक़ी कंहिंजे सम्झाइण जहिड़ो बाबा नाही। पिण हे कोन सम्झंदो, बाक़ी सभु गॾिजी ऐं ॿधूं था पोइ असांजे मथां मुसीबत टरी सघे थी। ओ मुंहिंजी अमड़ हाणे ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾ, हाणे वारो कर, देर न करे मुंहिंजी शादी कराए। हेॾस मथे में छा वारा था पवंदा वञनि। माई मलूपा राज़ी आहे, जेकॾहिं तव्हां पिणे खे राज़ी करे वठो त ॾे वठ करे तोखे पाणे वठां। अम्मा ॾे वठ जी ज़रूरत नाहे, बाक़ी भले तोखे अदा जो रिश्तो वठणो आहे न भले तूं वठो था। जेसि ताईं तुंहिंजो रिश्तो कोन ॾींदासीं न त हू बि संग कोन ॾींदा। अम्मा मूंखे लाचार नाहे के निकम्मे सां शादी करण जो। हा साईं तुंहिंजो भाउ त वॾो ऑफिसर आहे जेके पारस जो रिश्तो था ॾियनि। ओ मुंहिंजी अमड़ सिको का उन को तो 1000 चक्कर मां भलो आया। ओ दा अञा बि सिको का ॿ पेर तूं अॻिते आई पोइ हिते न। जहिड़ी ठुर तहिड़ी छाई। अरे रोडस खाते जा लूलर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले पुट ॿुधी छॾ। सुभाणे जेकॾहिं इहा माई गुलनार
चाकर खान खे हथ अची थी वञे ऐं जेकॾहिं असांजे ख़िलाफ़ वात खोले थी त पोइ मां पूरे तहलके जे मस्जिदुनि मां पाक किताब कढ़ी मथे ते रखी तुंहिंजे मथां ॾाका वधी चढ़ी ईंदोसांइ पुट। अरे मूंखे सभु ख़बर आहे हिन तर में ॻोठ में तोखां वधीक कमीनो कूड़ो केतिरा नाला तुंहिंजा वटि आहिनि। पेस्तनि जो घर ॿियो केरु आहे ई कोन। कमीनो ज़मा आया उहो त मूंखे राज चवंदा त रूडो कमीनो आहे रूडो कमीनो आहे उहो त आहियां पर पुट तूं कमीणाइप में मुंहिंजो पीउ वहीं इन करे चवां थो त मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾे। पुट जेकॾहिं मां मूंसि न तोखे पाण सां गॾु खणी हलंदुसि कबर में पुट तूं इहा दिलि जाए कर। तुंहिंजो ॾे हा न फाटे कोन थो सिर वञे। मां पंहिंजे सोट सिकुअ खे वठी शहर वञा थो माई गुलनार जे भाउ मेहर जे घर जे उते ॿई हूंदा न खंभे माई खे खणी थो अचां पोइ त बसि न। ॻाल्हि ॿुध जेकॾहिं उन्हनि मां को ज़िंदह बची निकिरे थो न पोइ त पुट सम्झी वञो सिंधीअ में त ॿई असां बि मरंदासीं। अरे मौत खां त मूंखे डिॼणु खपे। तुंहिंजा ॿई क़बर में पेर आहिनि पोइ बि डिॼी थो तूं ॼण 100 साल जीअंदे। अॻ ई वेल्डिंग त थी हुई को उज़बो बि सुठो कोन अथई। अड़े मां मौत खां कोन थो डिॼां मां चाहियां थो त इज़त जो मौत मरां। तूं छा थो चई ऐं ॿई जॾहिं कुते जो मौत मरूं इहो सुठो आहे ऐं माण्हू वेठा पुठियूं दित 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 कनि पोइ ठहंदो। अहिड़ो वक़्तु आयो न मां पंहिंजो पाण खे बंदूक हणी मारे छॾींदुसि तो वांगुरु जेॾीमहिल तेॾीमहिल बेस्तो कोन थींदुसि। अरे त पोइ वक़्तु अची वियो अथई पुट त पंहिंजो पाण खे बंदूक ठोके छॾ सीने में ठोके छॾ बेस्तो थी मरंदुसि। सावल हिकु ॻाल्हि मुंहिंजी यादि रखी छॾ तोखे ज़िंदगीअ में कॾहिं बि हमवार रस्तो नज़र न ईंदो। लाह चढ़ा ज़िंदगीअ जो हिसो आहे। बाबा जॾहिं बि तुंहिंजे मथां मुश्किल वक़्तु अची वञे त कॾहिं बि दिलेर दुश्मन खां ख़ौफ़ न खाइजां पर बेज़र्फ़ ऐं बेज़मीर सॼण जो ख़्यालु रखजां। उहे तुंहिंजी इज़त ऐं अज़मत खे केराइण जी कोशिश कंदो जंहिंजे मथां तुंहिंजो लासवाल महिरबानी थियल हूंदियूं। खोड़ अहिड़ा मुंहिंजी ज़िंदगीअ में माण्हू आया आहिनि जिन खे पट था खणी अर्श ते पहुचायो जिन खे मुआल खां वठी हलणु सेखारियो। जॾहिं बि पाण भरा थिया त मुंहिंजे ई पेरनि जे हेठां ज़मीन खिसकाइण शुरू कयो पर जेको साबित कदम रहंदो आहे उनजो कॾहिं बि बेज़मीर ऐं बेज़र्फ़ माण्हू कुझु बि बिगाड़े न सघंदो। वो पाण ई वञी मुंहं भर ख़ाक में किरंदो आहे। तूं सिर्फ़ सब्र को कमु वठि। सब्र वॾी शइ आहे बाबा। अखियुनि सां ॾिसंदे उन्हनि जी फनाई ऐं मौत ॿिरीअ खे ख़ाक में मिलंदो पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदे। हाणे पाणी तार थी चुको आहे बाबा डूंगर साईं। हाणे मुंहिंजे सब्र जा सभई बंद टुटी पिया आहिनि। जेकॾहिं मूं अञा सब्र जो जाम पीतो त इहो सब्र जो जाम मुंहिंजे लाइ ज़हर साबित थींदो ऐं मुंहिंजो अंदरि ॻरी परूण थी वेंदो। इन लाइ बेज़मीर दुश्मन खे हिकु मुंहं ते ताड़ हणणु ज़रूरी आहे जीअं उनखे ख़बर पवे त सावल ख़ान हिकिड़ो जबल आहे। जेकॾहिं उन सां मथो टकराईंदा त उन्हनि खे ख़बर पवंदी त केॾी वॾी ग़लती कईसीं। बसि थोरो सब्र कर तोखे पाण ई ख़बर पवंदी त हुननि जे अना ऐं वॾाई खे
कीअं थो ख़ाक में मिलायां। अम्मा मां वञा थी भाॼाई सभाई ॾे कुझु कम में हथ वंडराए अचां। तूं आहे ई हुननि जी नौकरियाणी, पंहिंजे घर जो सॼो कमु रुलियो पियो आहे ऐं तोखे हुननि जो लाचार आहे। अम्मा मुंहिंजो हुननि लाइ हा कोन थो फाटे ऐं अदा सिकू हिते पुॻो न त मुंहिंजे लाइ आज़ार करे छॾींदो। इन जे करे अम्मा मां वञा थी। हाणे जल्दी अचिजे जल्दी। मलूका जाबर पंहिंजे भाउ लाइ रिश्तो घुरे पियो थो ऐं छोकिरी जी शादी कराए पंहिंजे कुलनि तां बाड़ लाहे छॾियूं। न दीनू न, हिते रिश्तो करण मां कॾहिं बि कोन ॾींदी मैं। पहिरियां हीअ सभई पाण खे रेसियाणी सम्झी मुंहिंजे छोरीअ जे मथां हुकूमत थी हलाए। जेकर उते असांजी छोकिरीअ जो रिश्तो थियो न त नौकरियाणीअ खां वधीक हुनजी हैसियत कोन हूंदी उते। मलूका जिथे न तो रिश्ते करण लाइ सोचियो आहे उते सुकू कोन कंदी ऐं न वरी जाबर राज़ी थींदी। जाबिर केरु थींदो आहे रिश्ते रोकण वारो? बाक़ी मुंहिंजे छोरनि जी ॻाल्हि आहे न, उन्हनि खे मां पाण ई सम्झाए वठंदसि। वलू ऐं सुकू पुट त मूं जान, पर हू वरी जाबर खे पंहिंजो पीउ था सम्झनि। छोरनि खे जीअं हू चवे थो तीअं ई कनि था। तूं बसि मुंहिंजो साथ ॾिजाए, बाक़ी मुंहिंजो कमु आहे। रूंडे खे तो इंसान सम्झो आहे जो उन्ही घर में रिश्तो थी करी। हुननि खां असां बदो वठंदासीं। हुननि जी न्याणी असांजे घर में हूंदी त उहो असांजी न्याणीअ जी बि इज़त कंदा। कसम सोट सुकू अञा ताईं कोन आयो। अची वियो सोट। हुकुम कर सोट। अञा पुछी तो हुकुम कर सट। त रेस चाकर खान बची वियो। रावल अञा चेरो आहे, माई हथनि मां पची वई। अञा तूं ॿुधा मां पंहिंजो होश बि आहियां जा न? सोट रावल खान के जेको ज़हर मिलियो आहे न उहो ॾिनो आहे रुंडे वारनि, असां नाहे ॾिनो। माई जेकॾहिं बची वई आहे न इहा मुसीबत बि रुंडे वारनि जे लाइ आहे। बाक़ी रहियो चाकर खान, उनजो समूरो शक सांवल ते आहे। सोट जॾहिं असां हर तरफ़ खां आज़ाद आहियूं त पोइ तूं एॾो परेशान छो आई? परेशान इन जे करे आहियां त रूंटो वॾो क़ुरानी माण्हू आहे। क़ुरान खणंदे देरि कोन कंदो। जॾहिं बि हो रूंटो फाथो न उन सां गॾु असां बि टंगिया पिया हूंदासीं। सर मां त हाज़ुर आहियां, हुकुम कर, करणो छा आहे? जेतिरी मूंखे पक आहे न त इहा माई शहर पंहिंजे भाउ वटि रहियल हूंदी। अॼु राति ई उनखे खंभे खणी अचिणो आहे। अदा जेकॾहिं माई पंहिंजे भाउ वटि शहर में आहे त पोइ समूरी हक़ीक़त पंहिंजे भाउ खे ॿुधाए छॾी हूंदई। हा सोट, इन माई गुलनार पंहिंजे भाउ सां समूरा सूर सले छॾिया हूंदई ऐं उन माई त घणनि खे तुंहिंजा ई असांजा राज़ बि ॿुधाया हूंदा ऐं इन राज़नि जी ख़बर हाणे घणनि खे पहुची चुकी हूंदी। सुट सभिनी खे ख़तमु कंदासीं, तव्हां रुगो तयारु रहिजो। असां बुख जो लंघण झले आया आहियूं। ऐं सारी माई वरी छंज पुक खे लॻी पई आहिनि। तीली जे असां तव्हांखे ॿ हथ ॿ पेर ॿ छुअला सां ॾिनी अथव। ओ मां पापा जा मिड़ई उन्हनि माई सां कुझु घटि आहिनि। पोइ बि निभागो ॿ हथ सभिनी खां अॻियां आहे। अरे छोरा कराई ने बेइज्जती है रे बाबा सही आहे। अम्मा ने तुझी तारीफ़ थी करे ऐं तूं वरी बेइज्जती तो समझी। अरे बस कर मां हाणे हथो न ॾाढी बुख लॻी आहे। बाबा अॼु मानीअ जो वारो अम्मा जो आहे। ओ बाबा हिननि त वारा रखी छॾिया आहिनि। अॼु त मुंहिंजो वारो आहे। ॾुखी सुखी मां तव्हांखे मानी पचाए खारायां थी। सुभाणे त पिणे जो वारो आहे। वरे तारा गोल तारा माना त हे ॾींहं बि ॾिसणा पिया जो रूडो घर जी मानी पचाईंदो। वाह मुंहिंजी अम्मा वाह। अॼु जेकॾहिं तूं बाबा को मानी थी पचराए असल मां तोखे ॿिनि हथनि सां सलाम थो कयां। हेॾे ॾिसा तेरा तूं माराईंदे मूंखे माराईंदे। रुगो बाबा ई न पर तोखे ऐं अदा दिलशेर खे बि पंहिंजे वारे जो कमु करणो पवंदो। सही थी चवे। अच्छा हलण खां बहितर आहे घर जो कमु कयो। हैदर
सामल तोखे हरू भरू आसरे में रखंदो हुजे, तोखे सोरठ जो संग कॾहिं बि कोन ॾींदो। अम्मा मूं जॾहिं बि सोट सां रिश्ते जे बारे में ॻाल्हायो आहे त सोट चए थो हीउ वक़्तु सही न आहे। इहो वक़्तु कॾहिं बि सही कोन थींदो, जेको आहे न उहो ई हलंदो रहंदो। इहा ॻाल्हि त मां बि सम्झां पियो, हाणे तूं ई का सलाह ॾे। मुंहिंजो ज़हन त इहो बि थो चवे त अॼु सोट सां ठके ठोके ॻाल्हा, पोइ ॾिस छा थो वरंदी। ठीकु आहे अम्मा, अॼु राति ॻाल्हाईंदासीं, जेकर इनकार कनि था त पोइ। पुट इन्हनि जे पोयां त पोइ हलण ई अजायो आहे न। असां मोटी था हलूं ॻोठ, उते रिश्ता खोड़। अम्मा उते त असांजा दुश्मन असांखे कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदा। दुश्मनी तुंहिंजे सोट वारनि जी आहे, असांजी कंहिंसां दुश्मनी कान्हे का पुट। उन्हनि जी दुश्मनी जे करे त असां दरबदर आहियूं। अम्मा सोट वारनि खे मुसीबत में बि अकेलो छॾणु सही नथो लॻे। जॾहिं हू असांखे पंहिंजो कंदा ई न त पोइ उन्हनि जे पोयां हलण अजायो आहे न, साइड थी वेंदासीं न। अम्मा जेका तव्हांजी मर्ज़ी। सोट मां शकियो आहियां या मूंते गोली हलाइण वारो सावल ई हुयो। सोट ॾिठो त असां बि इन माण्हू खे, पर ख़बर नथी पए सावल आख़िर तव्हांखे मारण जी छो कोशिशि कंदो। अरे सर, जेकॾहिं इहो सावल हमिलो न करे हा त पोइ उतां भॼी छो निकिरे हा? छा सावल खान एॾो मिठो ज़हर थी सघे थो? सोट माण्हू जे अंदर खे पढ़णु ॾाढो मुश्किल आहे। गाॾी घुरायो, मूंखे हितां निकिरणो आहे। न सोट, डॉक्टरनि मना कई आहे, तव्हांजी तबीयत अञा सही न आहे, पाण सुबुह जो निकिरंदासीं। हा बाबा साईं, रेस दिलावर ख़ान सही थो चए, अॼु राति तव्हांखे हिते ई आराम करणु घुरिजे। मां ठीकु आहियां, तव्हां गाॾी कढी अचो। ठीकु आहे सोट, जेको तव्हांजो हुकुम। नरेश दिलाल खान, तव्हां हिते ई बीहो, मां गाॾी खणे अचां थो। सोट मूंखे खणे अचण वक़्तु केरु केरु हुया हिते? सोट ओॾी महिल त जाबर ऐं गुलशेर हुआ। असांजा दुश्मन लिखियल आहे, जेसीं ताईं इहे ज़ाहिर नथा थियनि तेसीं ताईं असां कुझु बि नथा करे सघूं, कुझु बि न। ख़बर ई नथी पवे त केरु पंहिंजो आहे केरु परायो, केरु सॼण आहे केरु दुश्मन, कंहिं में हथ विझो। हिकु धक न हणजांसि, कापुर जो गुॾड़ो आहे भॼी पवंदो, ॾखा सखा ॾेईसि। अंदरि ॾिसो, मां इहो वॾो तंग कई। हथ की तो कहिड़ो कुहाए थो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।